बुलेटिन जो आगाज़ कयूं था सब खां पहिरियों अवांखे आगाह कयूं त कंदकोट में सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ अयास लतीफ़ पलेजो जी अॻवानी में क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां मोहब्बत सिंध बेदारी मार्च शुरू थी वियो आहे। अयास लतीफ़ पलेजो जी अॻवानी में निकितल मोहब्बत सिंध बेदारी मार्च तंगवाणी पहुची वियो। अयास लतीफ़ पलेजो जो ख़िताब कंदे चवणो हो त सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि। वफ़ाक़ जो कब्ज़ो कंहिं बि सूरत में मंज़ूर नाहे। सिंधी माण्हू पंहिंजा हक़ वठणु ॼाणनि था। सिंध जा माण्हू नाजाइज़ियूं बर्दाश्त न कंदा। आगाह कयूं पिया अवांखे त मोहब्बत सिंध बेदारी मार्च जी शुरूआति कशमोर कंदकोट ज़िले खां थी चुकी आहे। पहिरें मरहले में कंदकोट शहर खां इहा रैली तंगवाणी पहुची चुकी आहे, जंहिंखे मुख़्तलिफ़ हंधनि ते अयास लतीफ़ पलेजो तरफ़ां ख़िताब बि कयो वियो आहे। वॾे अंग में माण्हू शिरकत करे रहिया आहिनि, जिन में मर्द औरतूं बि शामिल आहिनि। तफ़सील मालूम कयूं था कंदकोट मां टाइम न्यूज़ रिपोर्टर इमरान खोसो खां। इमरान, वधीक आगाह कजो हिन रैली बाबति। बिल्कुल, कंदकोट में क़ौमी अवामी तहरीक के सरबराह अयास लतीफ़ पलेजो जी अॻवानी में सियासी समाजी मज़हबी अॻवाननि सवें कारकुननि शहरियुनि सिंध जे नियाणियुनि क़ौमी अवामी तहरीक जे मोहब्बत सिंध बेदारी मार्च की कंदकोट मां रैली की सूरत में शुरुआत कई वई आहे। क़ौमी अवामी तहरीक पारां कंदकोट खां बेटन ते कब्ज़े, कारूंजर ते कब्ज़े ऐं सिंध जी मिल्कियत ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाजी रैली मार्च कढी वई आहे। क़ौमी अवामी तहरीक पारां सिंध मोहब्बत बेदारी मार्च कंदकोट रस्ते थींदे 8 नवंबर ते कराची पहुचंदी। क़ौमी अवामी तहरीक जी रैली में SPP, SUP, जमियत उलमा इस्लाम, जमियत तुलबा इस्लाम, जिस्कम, जिसाब समेत सियासी समाजी मज़हबी अॻवान वॾे तादाद में शिरकत कई। उन दौरान अयास लतीफ़ पलेजो सिंध जी मिल्कियत ते कब्ज़ो कंदड़ वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध जी मिल्कियत खे विकिरो कंदड़ सिंध हुकूमत ख़िलाफ़ छिटी नारेबाज़ी कई वई। उन दौरान रैली खे अयास लतीफ़ पलेजो ख़िताब कंदे चयो त ख़ुशी आहे त सिंध जी बचाव जो आगाज़ कंदकोट वासियुनि कई आहे। हुन चयो त रैली में सिंध जूं नियाणियूं भेनरूं शरीक आहिनि। हुन चयो त भेनरनि जो कंदकोट में का मिल्कियत न आहे, का मिल न आहे, को ज़मीन न आहे, का खंड जी खाण न आहे। इहे भेनरूं क़ौमी अवामी तहरीक जो साथ ॾींदे ठठो, बदीन, हैदराबाद, दादू, मेहड़ खां कंदकोट ताईं पहुतियूं आहिनि। हीअ सिंध अमर जी बका ख़ातिर गॾु थियूं आहिनि, पंहिंजी सिंध धरती जी वापसी लाइ पहुतियूं आहिनि। सिंध असांजी माउ आहे, सिंध हज़ारे सालनि खां असांजी सरज़मीन आहे। अयास लतीफ़ पलेजो ख़िताब कंदे चयो त इमरान जी हुकूमत मुल्क में बदतरीन महांगाई आणे अवाम जी चहल चिबी करे छॾी आहे। इमरान जी हुकूमत सिंध जी अवाम खे तबाही बर्बादी ते पहुचाए छॾियो आहे। हुन चयो त सिंध जी अवाम खे कूड़ियूं दवाऊं ॾेई, कूड़ा ॿिज ॾेई सिंध जी मईशत खे तबाह कई आहे। हुन चयो त सिंध जी मिल्कियत खे हुकुमरान कब्ज़ा करे विकिणंदा वतन पिया ऐं असां सिंधी अवाम केटू सिगरेट वांगुरु उन जी धुन में मगन आहियूं। हुन चयो त सिंध जी हिंदू भाइरनि खे सिंध जे क़ौमी तहरीक में गॾु थियणो पवंदो, सिंध जी सियासी ताक़त बणिजो, सिंध जी हक़नि ऐं हुन जी वापसी लाइ निकिरणो पवंदो। अयास लतीफ़ पलेजो ख़िताब कंदे चयो त सिंधियुनि जा सामान, ॿेट, कारूंजर, जबल सिंध जी मिल्कियत सिंधियुनि जे हवाले कजनि। अयास लतीफ़ पलेजो चयो त जेसीं ताईं मुतहद न थींदासीं SP ताईं पंहिंजे वसीलनि जी वापसी नथा करे सघूं। असांजी मिल्कियत टुकड़ा टुकड़ा करे विकिणंदी वेंदी आहे। हुन चयो त असीं सिंध हुकूमत जे बेटनि वारे अमल जी विकिरो करणु ऐं वफ़ाक़ी हुकूमत सिंध जी मिल्कियत खे कब्ज़े खे रद्द करियूं था। हुन चयो त सिंध जी अवाम सिंध जी हुकुमराननि जी रस्ता रोक कंदी, जेके सिंध जे वसीलनि खे धारियुनि जे हवाले करे रहिया आहिनि। हुन चयो त हाणे सिंध जी मिल्कियत कारूंजर जबेल खे चीन जे हवाले कयो पियो वञे। हुन चयो त 8 नवंबर ते कराची पहुची सिंध जी मिल्कियत सिंधियुनि जे तरफ़ वापसि कराईंदासीं। जी इमरान, हाणे ईंदड़ मंज़िल कहिड़ी हूंदी न मार्च जी? जी बिल्कुल, अयास लतीफ़ पलेजो जेके मुख़्तलिफ़ रूट आहिनि कंदकोट खां 4 नवंबर ते ही रैली जी शुरुआत थी आहे। ही रैली 4 नवंबर ते तंगवानी, ठुल जेको आहे त उन समेत जेकाबाद, शिकारपुर, बड़ी यासीन, रतो देरो, लाणकाणो, वगण, इमरान, अवां अपडेट कयो। तव्हां सां गॾु मौजूद रहो। तंगवाणी मां असां सां गॾु लुत्फ़ मलिक भी टाइम न्यूज़ रिपोर्टर मौजूद आहे, उन खां बि वधीक अपडेट्स मालूम कयूं था। लुत्फ़, आगाह कजो, कशमोर कंदकोट खां थींदे हाणे इहा मोहब्बत सिंध बेदारी रैली तंगवाणी में पहुती आहे। तंगवाणी खां पोइ कहिड़े शहर लाइ रवाना थींदी? मुख़्तलिफ़ अॻवाननि अयास लतीफ़ पलेजो भी ख़िताब कयो आहे। वॾे अंग में माण्हू शिरकत कनि पिया हिन में। बिल्कुल, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त कंदकोट मां निकितल मोहब्बत सिंध बेदारी मार्च जेको आहे तंगवाणी में पहुती, जिते पैदल मार्च कयो, शहर जे अंदरि पैदल मार्च कयो वियो, जंहिंमें वॾे अंग में औरतुनि ऐं क़ौमी अवामी तहरीक जे अॻवाननि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयास लतीफ़ पलेजो जेको आहे मीडिया सां ॻाल्हाईंदे ऐं पंहिंजे स्पीच में चयो त सिंध कंहिं पार्टी जी न आहे। जेकॾहिं सिंध जे ॿेटनि जे विकिरे ख़िलाफ़ पीपुल्स पार्टी समेत जेके मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि उहे ख़ामोश रहंदियूं, त सिंध ख़ामोश न रहंदी। हुन चयो त PTI सिंध असेंबली जा मेंबर जेके आहिनि उहे MQM जी तर्जुमानी कनि था। सिंध जे सौदे में पीपुल्स पार्टी जेका आहे
भाङे भाईवारी शरीक आहे सिंध जेका आहे न तबाही जे किनारे में तॾहिं पहुती त सिंध अंदरि ख़राब हुकुमरानी ऐं करप्शन जेको आहे सिंध खे तबाह कयो आहे। हिन चयो त सिंध जे 45 शहरनि में जेको आहे ॿेटनि ख़िलाफ़ निकिता आहियूं। सिंध पंहिंजी वसीलनि जी वारसी करणु ॼाणे थी पई। हिन चयो त सिंध जे अंदरि इस्पतालुनि रोड तोड़े तालीम जो जेको आहे हाल तबाह आहे, जंहिंजी ज़िम्मेवारी जेका आहे पीपल पार्टी जी आहे, जंहिंजो ज़िम्मेवार पीपल पार्टी जा मेंबर आहिनि। हिन वक़्तु सिंध जूं वागू संभाले पीपल पार्टी जेको आहे हुकूमत हलाए पई, जेका सिंध जे ॿेटनि ते ऐं वसीलनि ते सौदो करे पई। हिन चयो त असीं ख़ामोश कॾहिं बि न वेंदासीं ऐं सिंध जे हक़नि लाइ जाखोर जारी रखंदासीं। जी ठीक है, अपडेट करण लाइ महिरबानी अमान जी। लुत्फ़ मलिक असांखे अपडेट करियो। तंगवाणी में इहा रैली मौजूद आहे ऐं मोहब्बत सिंध बेदारी रैली कशमोर कंदकोट खां पोइ जैकाबाद ज़िले में पहुचंदी ऐं मुख़्तलिफ़ ज़िलनि खां थींदी। ही मुख़्तलिफ़ ज़िलनि खां थी करे 8 नवंबर ते कराची पहुचंदी। अयाज़ लतीफ़ पलेजो इन रैली खे मुख़्तलिफ़ हंधनि ते ख़िताब कयो आहे। अव्हांखे ॾेखारियूं था। मूंखे इंतहाई ख़ुशी आहे त सिंध जे बचाव जे इन सफ़र जो आगाज़ तव्हां कंदकोट वासिन कयो। सिंध ते जॾहिं मुश्किल ईंदी आहे, ही भेनरूं जेके पंध में आहिनि, असांजी न ते ज़मीन, न असांजी फैक्ट्री, न असांजूं शुगर मिलूं, न हिननि भेनरुनि जा हिते घर, न हिननि जा लाड़काणे में घर, न हिननि जा नसीराबाद में घर। का भेण थर जी, का लाड़काणे जी, का कंदकोट जी, का बदीन जी तव्हांजे रस्तनि ते पंधु पई हलनि। हिकिड़े ॾींहं लाइ पंधु कोन पियो हलनि, 5 ॾींहं तव्हांजे घिटीअ में नंढड़ा ॿार खणी भेनरूं पंधु हलंदियूं। सबबु पंहिंजे वतन ख़ातिर, पंहिंजे माउ ख़ातिर। हिननि मां को वॾेरो कोन्हे जो तव्हांखे तकरीर ॿुधाए पोइ वरी तव्हां खां वोट वठंदो, जो चवनि त बाबा वोट घुरण आया आहिनि। हिननि मां को कंदकोट इलेक्शन कोन विढ़ंदो आहे। हिननि मां को बि कोन्हे जंहिंजो हिते बाज़ार में ॿिज जो दुकानु हुजे या कणिक जो दुकानु हुजे, हुनजे तहफ़ुज़ लाइ चोरियूं आहिनि, हुन लाइ तव्हां वटि आया आहियूं। असीं तव्हां वटि आया आहियूं वॾे कम लाइ, अमड़ सिंध लाइ, अमड़ सिंध जे तहफ़ुज़ लाइ, पंहिंजी माउ लाइ। सिंध पंहिंजी माउ आहे, सिंध पंहिंजो वतन आहे, सिंध पंहिंजी 1000 सालनि खां पंहिंजी सरज़मीन आहे। ही जेका हुकूमत आहे वफ़ाक़ी इमरान ख़ान साहब जी हुकूमत, उन महांगाईअ ज़रिए सिंध जी चेल बनी छॾी आहे, पाकिस्तान जी चेल बनी छॾी आहे। पाकिस्तान में जेका महांगाई जी आफ़त आहे, कणिक, खंड, चांवर, दवाऊं, पेट्रोल, गैस, बिजली, तबाही, बर्बादी फैलिजी वई आहे। अयाज़ लतीफ़ पलेजो मुख़्तलिफ़ हंधनि ते रैली खे ख़िताब कयो आहे ऐं कंदकोट या रैली शुरू थी चुकी आहे जेका तंगवाणी में पहुती आहे। तंगवाणी खां थींदी ठुल, ठुल खां जैकाबाद ऐं जैकाबाद खां पोइ शिकारपुर। मुख़्तलिफ़ ज़िलनि खां थींदी। इहो पैगाम खणी रैली में शरीक जेके माण्हू आहिनि